सखर जे न्यूपंड वारे इलाके रहवासी समाजी अगवान मलूक बलोच नईम बलोच सखर नेशनल प्रेस क्लब में पहुंची करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सखर में बिजली चोरी जे निशानदेही करण ते सेबको जा ऑफिसर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करे रहिया आहिनि। मलूक बलोच वधीक चयो त एसडीओ साइट एरिया मोहम्मद जान बुगटी पारां कयल करोड़नि जे करप्शन खे बेनकाब करण बैदि हू इंतकामी कार्रवाई ते लही आयो। रात जो 10 वगे मुझे घर ते चढ़ाई करे भित टपण की कोशिश कई। बिजली वारो मीटर लाहे खणी ऐं मुझे खिलाफ कूड़ो केस दाखिल करायो वियो आहे। हिन चयो त बिजली जो बिल भी बाकायदे सां अदा कंदो आहियां, पोइ भी के कनेक्शन काटियो वियो आहे। मलूक बलोच वधीक चयो त मूंखे केतिरनि भी तकलीफ़ूं ॾियनि पोइ भी सेबको ऑफिसरनि जे करप्शन वाइखो कंदो रहंदुसि। इन आला अख्तियारनि खां मुतालबो कयो त बग़ैर कंहिं ॾोह जे मीटर लाहे बिजली जो कनेक्शन काटींदड़ सेबको ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿिए सूरत में अदालत जो दरवाज़ो खड़काईंदुसि। कैमरामैन इरफान बलोच सां गॾु आदम शंबाणी, हथियार न्यूज़, सखर।